अस्हाबिल अंसार वल मुहाजिरीन सुभान अल्लाह व उलमाए मिल्लतिही व सुलहाए उम्मतिही अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सुभान अल्लाह सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह मा इम्मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। मनशा यही है मेरे किलो वकाल की होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। सुभान अल्लाह कोड़े कमरो बिरल कोड़े कमर उबरल शम्स हजार जे मोपरी जाहिर थे रोगोवी पतियवार तसारी सब जमार चंद्र चांदो की न करे। सुभान अल्लाह चंद्र चवाए सच ओ जे मठिया मूर न भाए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच जेको मुँह में बरई मच सो त पदम पिरिया जे पेर में। सुभान अल्लाह चंद्र तुझी ज़ात ओ मां त पाड़ियाल पिरियसी तू अचो मेरा पर सजण सदाई सोजरो। सुभान अल्लाह बरादरान इस्लाम मुसलमान भाईरो
स्टेज ते वेठल मेहमानान गिरामी ऐं पिंडाल में वेठल मुझे महबूब मदीने वारे घोट जा उम्मतियो सरकार जा गुलामो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अज तवाजे घोट रसूल बख्श गन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जो जलसो वडे प्यार ऐं मोहब्बत सां मल्हायो थो वञे। जंहिं जलसे में तव्हांजे ॻोठ जे रवासी मोहतरम जनाब ज़मीर हुसैन गन जा ब फर्जंद घोट नवीद अली गन, घोट कामरान अली गन, जन जो सुन्नत निकाह यानी शादी जो प्रोग्राम आई हाफिज अब्दुल वहीद गन जे नंढड़े साहिबजादे हसनैन अली जे सुन्नत तोहर थे थो। अल्लाह ताला असांजे दोस्त मोहतरम ज़मीर हुसैन के हाफिज अब्दुल वहीद के खुश ऐं आबाद रखे। जरूर इन्हनि जे घरनि में भी इंसान वेठा आहिनि, उन्हनि इन्हनि खे चयो हूंदो त हिकिड़ो ब नंढड़ो लाउड घर खणी आ जंहिंमें मेमोरी कार्ड विझरायूं, पोइ उन में सेरा बि हलंदा, राग साग बि हलंदो। पर हिननि खे शाबस आ जो हिननि उन ग़लत ॻाल्हि के पासे ते रखी करे पंहिंजे शादीअ जे ख़ुशीअ जे प्रोग्राम में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो अथनि। मुस्लमानो, तव्हां असां मुस्लमान आहियूं, तव्हां असांखे पुट अल्लाह ॾींदो आहे ऐं जॾहिं पुट मिलंदा आहिनि त वरी असां पुटनि जे ख़ुशियुनि ते अल्लाह खे राज़ी न कंदा आहियूं, उन जे ख़िलाफ़, उन जे शरीयत जे ख़िलाफ़ कम कंदा आहियूं। रब करीम ॾिसंदो आहे त वाह जा मुंहिंजा बान आहिनि, मुंहिंजा बंदा आहिनि, पुट मां ॾियानि, ख़ुशियूं मां ॾियानि, पर उन ख़ुशियुनि में मां अल्लाह खे विसारे था विया। अहिड़ो कम था कनि जेको मुंहिंजे शरीयत जे ख़िलाफ़ आहे, मुंहिंजे नबीअ जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे। त तव्हां असां सभिनी खे इन पासे ॾे तवजो ॾियणु खपे। अल्लाह पनाह ॾे, तव्हां असां वटि फौतगी थींदी आहे, मौत थींदो आहे ऐं उहो थियणो आहे, लिखियल आहे सभु कंहिंजो। उन महिल तव्हां असां सभिनी खे अलाह यादि अची वेंदो आहे। बीमारी थी अचे, अलाह यादि थो अचे ऐं अलाह थो चवे त ख़ुशी बि तोखे मां थो ॾियां ऐं मां रब बि राज़ी आहियां त मुंहिंजो बानो भली ख़ुशि थिए। पर उनजो मक़सद इहो न आहे त असां उन ख़ुशियुनि में पंहिंजे अल्लाह खे नाराज़ कयूं। असां ख़ुशियूं करे था सघूं, जाइज़ आहे। अहिड़ा विहांवनि जा मौक़ा अचनि, तव्हां भला लटा पायो, कपिड़ा पायो, घर सिंगारियो, माइट घुरायो, दोस्त घुरायो, उन्हनि खे भला ताम खारायो, जाइज़ आहे। पर उन में राग रंग वग़ैरह जेको शरीयत जे ख़िलाफ़ कम आहे उहो न आहे। अल्लाह ताला हिननि दोस्तनि जे घरनि में, बचनि में रब करीम बरकतूं नाज़िल फरमाईंदो। असांजी इहा दुआ आहे त हिन इस्लामी प्रोग्राम जे सदके अल्लाह ताला हिननि नंढड़नि जे शादियुनि में बरकत अता फरमाईंदो। इन्हनि ॿिन्ही घरनि में, खानदाननि में, रिश्तेदारनि में रब करीम मोहब्बतूं पैदा फरमाईंदो। मुसलमान भा थोरो तवज्जो ॾेई वेहो। बाक़ी असांखे
महीनो जो महबूब ने मेराज जो आहे रात में 27 वेझी अचण वारी आहे त इन करे ॻाल्हि कंदासीं पंहिंजे महबूब जे शान जी मेराज। सुभान अल्लाह। थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हा ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा हलो सुभान अल्लाह चवंदा हलो त जे मूंखे ख़बर पवे त तव्हां ॿुधो पिया। हीअ जेका हलकड़ी सलकड़ी हवा लॻंदी आहे न मां इन जो बि भाड़ी आहियां। मां इन ते इनखे न सही सघंदो आहियां। इन लाउड वारे खे ख़बर आहे पर हे पाण राज़ी आहे त भली लॻेसि हवा आहे त महल में बस करे। हाणे बि जन हीअ कना त इन फेराए एॾो बंदि करे मूंखे त मां दुआ सब कंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे। तव्हांजो हिन शइ सां तजुर्बो न आहे। हिन थधड़ी थधड़ी हवा सां ऐं ॻाल्हाइण सां हिन में तव्हांजो तजुर्बो न आहे। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। असां आया आहियूं तव्हांजी हाज़ुरी भरींदासीं। ड्यूटी ॾियूं पिया। अल्लाह साईं तव्हांखे बि सिहत में रखंदो। तव्हांजे सदके रब करीम असांखे बि सिहत पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। महबूब पंहिंजे रब करीम जे ज़ात जो अखियुनि सां सुजाॻीअ में दीदार कयो आहे। सुभान अल्लाह। इनखे चइबो आहे मेराज। इनखे छा चइबो आहे? सिंधी सवली में सम्झायां। बाक़ी त हाणे हुन जूं मानाऊं वग़ैरह इहे ॿिया मूंखे हरू भरू हिते बयानु न आहे करणो। ॿाहिराणे जा माण्हू आयो। अल्लाह ताला हिन काइनात ते 1.25 लख ॿिया बि नबी मोकिलिया। कमो बेश कई नबी अल्लाह खे न ॾिठो आहे। हेॾे तवजो कयो। ॿारनि ने न निहारियो। ॿारनि जो कमु ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा तव्हां मूं ॾे ॾिसंदा रहो। कई बि नबी अल्लाह खे जाॻंदे न ॾिठो आहे। निंड में ॾिठो अथनि। आलम रूहानियत में ॾिठो अथनि। जाॻंदे न ॾिठो अथनि। छो? रब करीम फरमाए पियो त जाॻंदे हिन जहान में मां ख़ुदा खे केर बि नथो ॾिसी सघे। सुभान अल्लाह। जे ॾिठो अथसि त हिकु मोहम्मद मुस्तफा जी ज़ात ॾिठो अथसि। चओ सुभान अल्लाह। मदीने वारे साईं 37 भेरा रब खे ॾिठो आहे। 37। सुभान अल्लाह। घणा भेरा? 37। 37 मां 36 भेरा नबी साईं ते निंड में ऐं आल में रूहानियत में ॾिठो आहे। हिकिड़ो दफ़ो मदीने वारे साईं रूबरू जाॻंदे महबूब खे ॾिठो आहे। हाणे उन जो ज़िक्र क़ुरान पाक जे मुख़्तलिफ़ आयतुनि में मिले थो ऐं हदीसुनि में मिले थो। मां पंहिंजे मुनासिब टाइम जे अंदरि जेको कुझु अल्लाह ताला चवरायो तव्हां दोस्तनि ॼाणो पंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं पंहिंजे महबूब जो शान ऐं कुझु हिदायत नसीहत जूं ॻाल्हियूं बि महबूब उन राति ॿियो छा छा ॾिठो उहे बि तव्हां दोस्तनि ॼाणो ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ रखणियूं। इंशा अल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदरि दुआ थींदी। तव्हांजा बेड़ा बि पार थींदा। तव्हांजे सदके मां गुनाहगार ग़रीब जा बेड़ा पार थींदा। सभई गॾिजी सलात करियो भेरो। सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। हाणे न चाचे कुराने के बस्तो कराया तव्हांजी ज़ुबान खुले तव्हांजो आवाज़ बुलंद थिए। तव्हां सभई गॾिजी ॿुधायो या रब सल्ले अला। शाबाश। ये तव्हांजा आवाज़ मदीने जो घोट ॿुधे थो पियो। सभई पढ़ो त या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो 27 रजबी जी रात हुई। अल्लाह जो नबी काबतुल्लाह शरीफ जे भरसां उन वेढ़े में मौलाए कायनात हजरत अली मुर्तजा जे भेड़ जे घर बीबी उम्मे हानी जेका मुंहिंजे नबीअ जी सौट हुई मदीने जो घोट उन जे घर सुतो पियो आहे। आरामी आहे निंड में आहे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह।
मुसलमान भाइरो मुझो सुनो नबी निंद्र पियो अल्लाह ताला हजरत जिब्रील अलैहिस्सलाम के हुक्म फरमायो ओ जिब्रील वल्यो आसमानन में ऐलान करे जन्नत दे अंदर ऐलान करे अज मुझो सुनो नबी महबूब मथे ईंदो आसमान जो सैर कंदो जन्नत जो सैर कंदो सिदरतुल मुंतहा खां मथे वेंदो अर्श अज़ीम खां गुज़रंदो लाभ कानन ते ईंदो मां रब करीम जे ज़ात जो दीदार कंदो सुभान अल्लाह त मथे खणी जो सुभान अल्लाह हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आसमानन में ऐलान कराया जन्नत में ऐलान कया उन खां बाद में अल्लाह जो प्यारो मलाइक सगोरो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम नबियल सगोरन जे मज़ारुन ते वियो 1.25 लख नबी पंहिंजे मज़ारुन में सुता पिया हुया हजरत जिब्रील अलैहिस्सलाम उन्हनि नबियल सगोरल खे ॿुधायो ए अल्लाह जा नबियो अॼु तव्हां बि पंहिंजे मज़ारुन मां निकिरो सभई गॾिजी हली बैतुल मक़दस में गॾु थियो अल्लाह जो नबी मदीने जो घोट तव्हां नबियल जो सरदार तव्हां वटि बि ईंदो तव्हांखे नमाज़ पढ़ाईंदो तव्हांजी इमामत कराईंदो तव्हांजे इमामत खां बाद में मोहम्मद मुस्तफ़ा आसमान जा सैर करे वञी रब करीम जी ज़ात जो दीदार कंदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला सय्यदना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम हेठ लथो अल्लाह ताला फरमाए जिब्रील तोसां 70,000 मलाइक साण हुजन मीकाईल खे बि चओ उहो बि रलियो हलई पर उन सां बि 70,000 मलाइक साण हुजन इसराफील खे बि चओ उहो बि लही हलई उन सां बि 70,000 मलाइक साण हुजन वञो वनी मुझे महबूब जे दरवाजे ते बीहो ओ मुसलमानो होडहू जन्नत में बुराक पई रोए हजरत जिब्रील अलैहिस्सलाम उन बुराक खे वठी अचे मोहम्मद मुस्तफ़ा जे घर में आरामी हुयो उन घर जे दरवाजे ते बुराक भी आई विच में बुराक बीठी आ 70,000 मलाइक बुराक जे सजे पासे ॾहूं 70,000 मलाइक बुराक जे खबे पासे ॾहूं 70,000 मलाइक बुराक जे पुठियां बीठा हुया मोहम्मद मुस्तफ़ा जी सवारी इन मलाइकन जी वॾी जंज जे विच में बीठी हुई सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम मदीने वारे मीर खे उन घर जे दरवाजे तां ॿाहिरां भी सॾु कोन कयो हुयो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम उन घर जूं भितियूं ओरांगे अंदर कोन वियो हुयो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम उन कमरे जी छत खोली हुई जंहिं कमरे में मोहम्मद मुस्तफ़ा आराम में सुतो पियो सुभान अल्लाह अब छा कई उन कमरे जी छत खोले हेठ लही आयो हाणे हेठ लही आयो वरी बि तव्हां खे सुजाग करण जो तरीक़ो इहो हूंदो आहे त सुतल माण्हूअ जे कुल्हे में हथ विझी लोॾो ॾींदा आहियूं या हथ जे आङुर पकड़े लोॾो ॾींदा आहियूं
या पेर जी आंगुर पकड़े उनखे लोड़ोरींदा आहियूं या वरी असां उनजे मथां बि उनखे सॾु कंदा आहियूं आवाज़ ॾींदा आहियूं पर रब करीम हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे मना फरमाई अल्लाह ताला फरमायो जिब्रील मुझे महबूब के सॾु बि न कजाए कुल्ले मुबारक खां वठी लोडो बि न ॾिजाए हज़रत जिब्रील अर्ज़ कयो त या अल्लाह कीअं तुंहिंजो महबूब उथारियां अल्लाह ताला फरमायोसि मुझे महबूब जे कदमनि खे चुमियूं ॾे मुंहिंजो महबूब तुंहिंजे कदमनि जे चुमल ते सुजाग थी पवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह कदमनि जूं पुठियूं बि थींदियूं कदमनि जूं तरियूं बि थींदियूं तव्हां पंहिंजे अम्मा जे कदमनि खे चुमी ॾियो जेकॾहिं पुठीअ ते चुमी ॾींदो पेरनि जे पुठीअ ते पंहिंजो वात रखंदो चप रखंदो तव्हांजी अम्मनि जा पेर हेठां थी पवंदा तव्हांजी मुंडी मथां थी पवंदी तव्हांजा चप मथां थी पवंदा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मदीने वारे मीर जे पेरनि जे पुठीअ खे चुमी न पियो ॾे चवे पियो मता मुझे महबूब जा कदम हेठों थियल ऐं मां जिब्रील जो मुंहुं मथों थी पवे रब मयार ॾे त जिब्रील मुस्तफा जे कदमनि जे मथों मुंहुं रखियो हुई इन करे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मुझे सोने नबीअ जे कदमनि जे तरन खे बि चुमियूं ॾिनियूं असांखे अदब पियो सेखारे त मुस्तफा जे कदमनि जे तरन खे चुमियूं ॾिबियूं त मुस्तफा जा कदम मथां रहल मां जिब्रील जो मुंहुं हेठां हुजे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन मुसलमान भाइरो मदीने वारे साईं के हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम कदमनि खे चुमी ॾिनी मुंहिंजो सोनो नबी सुजाग थी पियो सुजाग थियण खां बाद में हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह ताला मोकिलियो आहे मथे सभु इंतज़ाम थी चुका आहिनि तव्हां मथे हलंदो मां तव्हांजे लाइ आयो आहियां ॿाहिरि सवारी तव्हांजे दरवाज़े ते बीठी आहे मदीने जो घोटो थियो मुझे सुने नबी वुजू करणो फरमायो बाहर निकरी आयो बुराक बीठी हुई 70,000 मलाइक सॼे ॾऊं 70 खबे ॾऊं 70 पुछऊं बीठा हुया इनले एॾे नूरी मलाइकनि जी ॼल में मुझे सोने नबी जी सवारी भी नूर जी हुई ओ मुसलमानो तव्हां सां का सवारी कंदा असां हिन दुनिया जी सवारीअ ते चढ़ंदा आहियूं पर मदीने जो घोट नूर हुयो इन करे अल्लाह मुस्तफा जी सवारी भी नूर जी मोकिली हुई सुभान अल्लाह अबा बुराक जी माना है बर्क बर्क माना बिजली बर्क माना बिजली यानी का आसमान में खिवण चमकंदी आहे न इनखे भी बर्क चइबो आहे अरबी में माना हुआ जेका बुराक ही हुआ इन्हें खिवण वांगुरु हिकिड़ी तजल्ली हुई बाक़ी अल्लाह ताला हुनखे हिकिड़ो जिस्म अता फरमायो मदीने जो साईं अचे हुन ते सवार थियो हेॾा में नूरी मलाइक हेॾा में नूरी मलाइक तव्हां हे जेके असां माण्हू हिते गॾु थिया आहियूं वध में वध 200-400 माण्हू हूंदासीं तब तव्हांखे हेॾो पिंडाल भरियल नज़र थो अचे मोहम्मद मुस्तफा जे बुराक जे सॼे पासे ॾऊं 70,000 मलाइक खबे पासे ॾऊं 70,000 मलाइक सुभान अल्लाह वरी पुठियां पिया अचनि 70,000 मलाइक सुभान अल्लाह ऐं मलाइकनि जी उॾाम मलाइकनि जी रफ़्तार वॾी तेज़ आहे पर मलाइकनि जी जेॾी रफ़्तार हुई न वरी एॾी मोहम्मद मुस्तफा जी बुराक सवारीअ जी बि एॾी वॾी तेज़ रफ़्तार सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा हुन जे मथां चढ़ी वेठो
बुराक हलन लगी 70,000 मलाइक चौधार मुझे महबूब रे हलंदा पिया हलन मदीने वारे घोट जी तारीफ कंदा सलातो सलाम पढ़ंदा पंहिंजे नबी सां रलिया पिया वञन अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी तारीफ कई त मुंहिंजो सोनो नबी कीअं पियो वञे अल्लाह ताला उहा तारीफ क़ुरान पाक जे 15 पारे जे अंदर रब करीम बयान फरमायो आहे सलात के जो भेरो ताऊं तव्हांजे यारो अल्लाह जे क़ुरान जी आयत मुबारका जेका पढ़ी तम वरी पढ़ी उन जो तर्जुमो तशरीह तव्हां दोस्तनि यारो अर्ज़ करे तव्हां जे आड़ो महबूब जो थोरो मेराज बयान कंदो उन खां बाद में महबूब जेको कुछ ॿियो ॾिठो उहो तव्हां दोस्तनि यारो बयान कंदो तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदो हलंदुमि सभई गॾिजी ॾियो सलात खे भेरो सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो जॾहिं महिल मुंहिंजो सोनो नबी उन बुराक ते चढ़ी रवानो थियो ॼञ हली अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो आहे अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सुभान अल्लाह मुसलमानों अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो रब करीम फरमायो त सुब्हानल्लज़ी अल्लाह ताला फरमायो त पाक हुआ ज़ात असरा बिअब्दिही जंहिं सैर करायो आहे पंहिंजे ख़ासि बने खे रात जे थोरे हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं मुसलमानो मस्जिद हराम मक्के में हुई मक्के पाक खां वठी मस्जिद अक्सा ताईं 2 महीननि जो पंधु हुयो उठन घोड़ल ते माण्हू मुसाफ़िरी कंदा हुया ॾींहं राति पंधु कंदा हुया पंधु करे वञी 2 महीननि खां बाद मक्के मां निकिरंदा हुया 2 महीननि खां बाद बैतुल मक़दस में मस्जिद अक्सा में पहुंचंदा हुया पर अल्लाह तो फरमाए मां पंहिंजे सुणे नबीअ खे मस्जिद हराम मां मस्जिद अक्सा ताईं अख छिंब में पहुंचाए छड़ियो सुभान अल्लाह त मत गणी जो सुभान अल्लाह अबा हुआ घणो पंधु हुयो 2 महीननि जो ऐं मदीने वारो साईं निकितो सवारी ते चढ़ियो उन बुराक जी जाथे नज़र पई पवे उते बुराक पंहिंजा कदम पई रखे जो सुभान अल्लाह तव्हांजी नज़र केतिरी परे पवंदी आहे धामराद ऐं हे घोट ॾिसंदो आहे ऐं वाकई में रात जो सवारियूं दुआरियूं लॻनि थियूं त हिननि जी लाइट ॿरे थी धामराद नज़र पवे थी सघे थो ॾींहं जो बि हिननि जी नज़र पवंदी हुजे मुमकिन आहे पर इहो पंधु हिन वेझो ॿुधायो आहे तव्हां हींअर जेके ॿाहिरि वेठा आहियो मथे आसमान ॾे निहारियो तारनि ते नज़र पएव थी पवे थी नथी पए कुराड़ा हिन था कनि चवंदा नथी पए अरे बस सॼी उमिरि तारा ॾिठासीं आसमान जा सॼी उमिरि आसमान जा तारा ॾिठासीं माना नज़र पवंदी हाणे आसमान जे तारनि ते घणो पंधु आहे 500 साल जो पंधु आहे घणो 500 साल जे पंध ते नज़र तव्हांजी थी पवे मोहम्मद मुस्तफा जे सवारी बुराक जी नज़र काथे पवंदी सुभान अल्लाह तॾहिं मूं चयो त मोहम्मद मुस्तफा 2 महीननि जो पंधु अख छिप में अल्लाह ताला फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही 90 किलोमीटर जे पंध ते मुसाफ़िर सॾिबो आहे शरीयत में
घणे पंध ते 90 किलोमीटर हितां खां वठी सेवण वेंदव तव्हां मुसाफ़िर आहियो। नमाज 4 रकातुनि जी जाइ ते 2 रकातूं पढ़ंदव। रोज़े में तकलीफ़ थी थिए अल्लाह ताला तव्हांखे रोज़ो छॾियो आहे त तव्हां भली न रखो, पर रमज़ान गुज़रे त इहो रोज़ो क़ज़ा करे रखजांइ जो तूं मुसाफ़िर आ, सफ़र में आ। त मुस्लमान भाउ 90 किलोमीटरनि जो पंध सेवण ताईं वञो। सेवण असांजे हींअर हिन टाइम में कार जे आड़ो 1.5 कलाक जो पंध आहे। मुंहिंजा सोना मदीने वारो साईं 2 महीननि जे पंध ते ज़मीन ते वियो हो, ज़मीन खां बाद आसमाननि ते वियो, आसमाननि खां बाद ला मकाननि ते वियो। रब तो फरमाए मुसाफ़िर न आहे, मुंहिंजो नबी सैर करे रहियो हुयो। सुभान अल्लाह, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। छा करे रहियो हुयो? सैर। सैर करे रहियो। तव्हां 90 किलोमीटर ते वञो, तव्हां मुसाफ़िर हो। ऐं मदीने जो साईं 500 साल जो पंध करे वञे, मुसाफ़िर न आहे। मेराज जी रात बाक़ी त ज़िंदगी में मुंहिंजे महबूब सफ़र कयो ऐं उहो सफ़र लिखियो बि हुई असांखे सेखारण जे लाइ, असांखे सेखारण जे लाइ। मुस्लमान भाउ सफ़र जो लफ़्ज़ भी अरबी आहे। सुभान अल्लज़ी अस्फर बिअब्दिही, अल्लाह क़ुरान में इन्हे भी चई सघे पियो त अल्लाह ताला सफ़र करायो नबीअ खे, पर अल्लाह ताला फरमायो सफ़र मुंहिंजे महबूब जो न आहे। मुसाफ़िर उनखे चइबो आहे जेको पंहिंजो वतन छॾे, घर छॾे। रब फरमायो मुंहिंजो नबी मके में रहे त बि हिन जो वतन आहे, जे शाम तो वञे त बि मुंहिंजे नबीअ जो वतन आहे, जे ॿीहर आसमान ते पहुचे त बि मुंहिंजे नबीअ जो पंहिंजो घर आहे, जे 7 आसमाननि ते वञे त बि मुंहिंजे नबीअ जो पंहिंजो घर आहे, जे अर्श अज़ीम खां मथे चढ़ी ला मकाननि ते थो वञे त बि मुंहिंजो नबी पंहिंजे घर घुमी रहियो। सुभान अल्लाह। इन करे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे, पंहिंजे सोणे नबीअ खे मुसाफ़िर न सॾियो आहे। सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक आहे उहो रब जंहिं सैर करायो आहे पंहिंजे नबीअ खे। छा करायो आहे? सैर कराई, सफ़र न कराई। ऐं ॿियो नंबर सफ़र छो न कराई? सफ़र में थकावट थींदी आहे, सफ़र में माण्हू बोर थींदो आहे, सफ़र में माण्हू तंग थींदो आहे, सफ़र में माण्हू ॾुखियो थींदो आहे। इन करे त नमाज माफ़ आहे, रोज़ो माफ़ आहे, ॾुखियो थो थिए इंसान। अल्लाह फरमायो मुंहिंजो सोनो नबी ला मकाननि ताईं पहुतो हो, सफ़र कोन पियो करे, छो त ॾुखियो कोन पियो थिए, तंग कोन पियो थिए, थकावट उनखे कान पई थिए। मुंहिंजो सोनो नबी जाथे बि घुमंदो पियो रहे ॼण त पंहिंजे घर में, पंहिंजे वतन में घुमंदो। सुभान अल्लाह। इन करे अल्लाह ताला फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही, अल्लाह जी पाक ज़ात आहे जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे। उन खां बाद में अल्लाह ताला छा फरमायो? सैर कराई पंहिंजे ख़ास बाने खे। मुस्लमान भाइरो अल्लाह ताला तो फरमाए ख़ास बानो। छा ख़ास बानो? मदीने जो साईं अल्लाह जो बानो आहे या न आहे? आहे। बाने खे अरबी में छा चइबो आहे? अब्दुल्ला, अल्लाह जो बानो। अब्दुल्ला माना अल्लाह जो बानो। पर जॾहिं मोहम्मद मुस्तफा ज़मीन ते वेठो आहे, ज़मीन ते पंहिंजे उम्मतनि सां वेठो आहे, अल्लाह ताला कुरान नाज़िल पियो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल, कॾहिं पियो चवेसि या अय्युहल मुदस्सिर, कॾहिं पियो चवेसि या अय्युहन नबी, कॾहिं पियो चवेसि या अय्युहर रसूल। मुसलमानो हाणे वरी मेराज ते पियो वञे। अल्लाह ताला फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही, अल्लाह ताला फरमायो पाक आहे ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे। मेराज ते तो वञे त ख़ास बानो, जे तव्हां असां वटि थो वेहे, रब तो चवे या अय्युहल नबी, या अय्युहर रसूल, या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुदस्सिर। माना जेॾी महिल मखलूक में वेठो आहे, रब या सां सर करे तव्हां असांखे सेखारे थो त ए इंसानो मुस्तफा तव्हां में वेहे त तव्हां पंहिंजे नबीअ खे या अय्युहर रसूल, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, या नबी अल्लाह करे सॾींदा कयो। सुभान अल्लाह। छो त अल्लाह भी जेॾी महिल महबूब हेठि वेठो आहे त अल्लाह भी या अय्युहर रसूल करे सॾु कईसि, या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुदस्सिर, या अय्युहन नबी करे सॾु कईसि। जॾहिं हेठि वेठो आहे त मुस्लमान भाउ हेठि वेहण वारनि जे लाइ कानून इहो आहे त उहे मदीने वारे साईं खे सॾु कंदा त या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह करे सॾु। सुभान अल्लाह। हालांकि मदीने वारो साईं अल्लाह जो बानो आहे,
पर कंहिं बि सहाबी मदीने वारे साईं खे या अब्दुल्लाह करे सॾु न कयो। अब्दुल्लाह माना अल्लाह जो मानो, पर या अब्दुल्लाह न चवंदा। हर सहाबी मदीने वारे साईं खे या रसूल अल्लाह चवंदो, या हबीब अल्लाह चवंदो। त मुसलमान भाइरो जेके ये माण्हू मदीने वारे साईं जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल पिया कनि, कोशिश पिया कनि त असां नबीअ खे आम इंसान या इंसाननि जहिड़ो या खणी भला ठीकु आहे इंसाननि खां मथे भलो अफ़ज़ल करे पेश कयूं। इहे जेके कुझु कोशिशूं पिया कनि इन्हनि जूं सभिनी इहे सभु इन्हनि जूं कोशिशूं ग़लति आहिनि। रब करीम थो फरमाए हिन सुहिणे खे जीअं मां रब करीम एज़ाज़ खिताब इज़तूं ॾिनियूं आहिनि, तव्हां त उम्मती आहियो। मां रब पंहिंजे महबूब खे एज़ाज़ ॾेई खिताब ॾेई सॾु थो कयां, तव्हां त उम्मती आहियो। तव्हां पंहिंजे महबूब खे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह करे सॾु कयो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर मुर्शिद हुसैन जिंदाबाद। सभई गॾिजी हाणे सलात करियो भेरो त मां आयत मुबारका जो तर्जुमो पूरो करे उन खां बाद में पोइ महबूब जेको कुझु ॾिठो आसमाननि ते उहो बि तव्हां दोस्तनि यारो ऐं अर्ज़ कंदो हलंदुमि। सभई ॾियो सलात खे भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो, रब करीम फरमायो त मां मस्जिद हराम खां पंहिंजे महबूब खे मस्जिद अक्सा ताईं सैर करायो। सुभान अल्लाह। इहो सैर इन आयत जे अंदर आहे। वरी आसमाननि जो सैर ॿी आयत में आहे, ला मकाननि जो सैर वरी कंहिं ॿी सूरत ॿी आयत में आहे। मता सुभाणे तव्हांखे केरु चवे या तव्हांजे दिमाग़ में अचे भाई हे आयत में त सैर इन मस्जिद अक्सा ताईं लिखियल आहे, नबी साईं जो मेराज त एसी ताईं आहे, मथे त कोन्हे को। उहो वरी ॿियनि सूरतुनि ॿियनि आयतुनि जे अंदर आहे। अल्लाह ताला फरमायो रात जे थोरड़े हिसे में, केतिरो रात जो थोरड़ो हिसो, 2 महीननि जो पंधु ज़मीन ते कयो मुस्तफ़ा। 2 महीननि खां मथे पोइ वरी 500 साल जो पंधु पहिरियों आसमान, 500 साल जो पंधु ॿियो आसमान, 500 साल जो पंधु टियों आसमान, पोइ 7 आसमान, सिदरतुल मुंतहा, जन्नत, अर्श अज़ीम, मथे ला मकान अल्लाह सां मिलियो। 18,000 साल रातियूं मुस्तफ़ा पंहिंजे रब जे दीदार में उते हुयो। ऐं अल्लाह तो चवे त रात जे थोरड़े हिस्से में वरी मोटायो मांस। सुभान अल्लाह। महबूब केतिरे हिस्से में मोटी आए? मदीने जे साईं फरमायो मां मोटी आयो हुम त मुंहिंजे घर जो दरवाज़े जो कड़ो लुॾे पियो, जेको मां वुज़ू कयो हो उहो पाणी वहे पियो। मां पंहिंजे बिस्तरे ते वयुमि, वेठुमि, सुतुमि त मुंहिंजो बिस्तरो गरम लॻो पियो। चओ सुभान अल्लाह। महबूब एतिरे थोरड़े हिस्से में मोटी आयो। मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो आहे असां पंहिंजे महबूब खे सैर इन करे करायोसे लिनुरियहु मिन आयातिना। अल्लाह ताला फरमायो त पंहिंजे महबूब खे ख़ास निशानियूं ॾेखारियो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे इन रात निशानियूं पियो ॾेखारे। छा पियो ॾेखारे? निशानियूं। ख़ास निशानियूं पियो ॾेखारे। मुसलमानो अल्लाह ताला मुंहिंजे सुहिणे नबीअ खे मथे घुराए चंड ॾेखारियो, सिज ॾेखारियो, सितारा ॾेखारिया, 7 आसमान ॾेखारिया, जन्नत ॾेखारी, जहन्नम ॾेखारियो, सिदरतुल मुंतहा ॾेखारी, लोह ॾेखारी, कलम ॾेखारी, कुर्सी ॾेखारी, उन खां अलावा अर्श अज़ीम ॾेखारी। ऐं अल्लाह पंहिंजे ज़ात जो बि दीदार पंहिंजे महबूब खे करायो। चओ सुभान अल्लाह। उन खां अलावा बि अञा निशानियूं महबूब खे अल्लाह ताला इन रात ॾेखारियूं। हाणे उहे निशानियूं जन निशाननि मां तव्हां असांखे हिदायत मिले, नसीहत मिले। तव्हां असांजा मिसाल हिन उम्मत जा मिसाल मदीने वारे साईं खे मेराज जी रात ॾेखारिया विया।
हाणे थोरो ॾिसजो पंहिंजो हाल असां अञा पैदा न थियासीं पर असांजा हाल शक्लियूं असां जूं अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफ़ा खे मेराज जी रात ॾेखारियो सुभान अल्लाह ॾिसो त कीअं अल्लाह महबूब खे छा छा ॾेखारियो मुस्लमान भाइरो मदीने वारो साईं तो फरमाए पियो मेराज जी रात मां हलंदो रहियुमि अञा जो निहारिया त हिकु शख्स आ जंहिं काठल जी भरी ॿधी आ उहा भरी ज़ोर ॾेई पियो मथे ते खणे पर खणी न पियो सघे इहो मेराज जी रात मदीने वारे साईं ॾिठो पे मुंहिंजो सोनो नबी तो फरमाए जेडी माला भरी न पियो खणी सके भरी हेठ रखे उन जो रसो छोड़े काठियूं कढेस कोन पियो अञा बि वञी भाकुर काठल जो ॿियो खणी उन भरीअ में पियो विझे वरी रसो ॿधी वरी भरी पियो खणे पर खणी न पियो सघे अल्लाह अब इहो खणंदो जॾहिं पहिरीं भरी न पियो खणी सघे त अञा हुन में भाकुर काठनि जो विधई अरे तवजो कजो ॿारनि जे ॻाल्हियुनि ॾे न निहारियो इनखे संभाले न कयो मुस्लमान भाउ न पियो खणी सघे भरी हेठ खणी रखे ओ सोना वरी छा पियो करे रसो खोले वरी ॿियो भाकुर काठनि जो खणी अचे पियो विझे वाह वाह इनखे घटाइण खपना पर हे घटाइण जे बजाय वधाए पियो ओ मुस्लमानो मदीने वारे साईं खे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ॿुधायो या रसूल अल्लाह हे तुझे उम्मत जे अंदर अहिड़ा इंसान पैदा थींदा जेके हिर्स कंदा रहंदा उन्हनि जो हिर्स पूरो कोन थींदो चवंदा त हीअ शइ बि खणा हीअ बि खणा हीअ बि खणा जेका मिलंदी वेंदले उन खां बाद पेट न भरबल वरी चवंदा अञा बि मिले इहा बि मां खणा वाह वाह सुभान अल्लाह अब ॾियो हाल हवाल असां में इहे आदतूं आहिनि या न आहिनि या न जेकॾहिं कंहिंखे 100 जरेब ज़मीन आ अञा चवे तो 200 कया कंहिंखे 200 त चवे तो 300 कया ओ मुसलमानो कंहिंखे हिकु दुकान आ चवे तो ॿियो बि खोलिया ॿियो खोली चवंदो टियों बि खोलिया ॿाहिरनि खे चवंदो हाणे रुलंदा था वठो हालांकि रोज़ी करणु गुनाह कोन्हे वांदो घुमणु गुनाह आहे जेके वांदा था घुमनि भली रोज़गार कनि पर मुसलमानो हिर्स नाहे करणो जेका तुंहिंजे कम जी आहे उहा भली तूं पाण खण पंहिंजे बच्चन जे लाइ बि हलाल जी रोज़ी रख बाक़ी जेका बचई उहा अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदो वञ सुभान अल्लाह तव्हां हिते जो हिते चवंदो मौलवी साहब असांखे था चओ पाण बि त अहिड़ा कम कयो अब ॻाल्हि ॿुध सभु को पंहिंजी क़बर में अकेलो सुम्हंदो असांजे करे न सुधरूं त तव्हां बि न सुधरो इन न आहे भला पोइ असां पढ़िया आहियूं वञी मदरसे में तव्हां छो नथा पढ़ो इन महिल असांजे पुठियां नथा लॻो असां भांग सलात था चओ तव्हां नथा चओ नमाज़ था पढ़ो तव्हां छो नथा पढ़ो बाक़ी जी असां ख़ैरात न ॾियूं त पोइ तव्हां चओ तव्हां नथा ॾियो असां बि न ॾींदासीं इन न कयो सभई पंहिंजे क़बर में पाण सुम्हंदा सभु को पंहिंजो जवाबु ॾींदो असांखे बि करणी आहे इन लाइ त असां तव्हांखे ॿुधायूं था बसि असां पाण न कयूं असांखे बि करणी आहे न कंदासीं असां खां ख़ुदा पुछा कंदो छा थींदो मां तव्हांखे ॿुधायां जन बि इहा मिल्कियत गॾु कई आहे न गॾु कई अथनि ऐं कई कंहिंजे लाइ गॾु अथनि पुटनि जे लाइ तव्हांखे क़ुर मथे ॾिना तव्हां पंहिंजे पीउ जी क़बर ते घणा दफ़ा वेंदा आहियो पोइ जेको पुटनि जे लाइ गॾु कयूं थो इन मेड़ियूं सेड़ियूं इन जा पुट वरी कहिड़ी सोनी पग ठहराए इन क़बर ते रखे ईंदसि कुझु कोन थींदो आहे 12 महीने या बरस मुहर्रम शरीफ में सभु को संभरे थो हलो तली चकरड़ो ॾेई चओ सोना
पुटन के सुठो बनाए, सालियो बनाए, नेक बनाए, नमाजी बनाए, मिस्कीनन गरीबन मिटन माइटन जी मदद करने वालों बनाए, पैसे वालों बनाए। छा कने अखियुनि जो ड्राओ आ, ॿियो कुझु बि कोन्हे को। तव्हांजे शहर में तव्हांजे ॻोठ में इन करे इन न हुजे त मां त नसीराबाद में उहे माण्हू ॿुधा ॾिठा जेके कंहिं दौर में नसीराबाद जा मालिक हा, अॼु उन्हनि जा पुट नंढा नंढा दुकान खोलियूं वेठा आहिनि, मोटरसाइकिल ते था घुमनि, ऐं जेके अॻ में वरी नसीराबाद में मज़दूरियूं कंदा हा, होटल हलाईंदा हा, अॼु उहे करोड़पति आहिनि, उन्हनि खे वॾियूं टूटियूं गाॾियूं आहिनि। इहा दौलत हमेशा हिकिड़े खानदान में न रहंदी आहे, ये नाग बला है फिरंदी रहंदी आहे। ये चवंदा आहिनि बा देग खोटे उन मथो वासिंग वेठो, इन कोन्हे को वासिंग, इहा पाण वासिंग आहे, इन मथो वासिंग कोन्हे को, ये फिरंदी रहंदी आहे, हिकिड़े हंधि न रहंदी। इन करे अलाह तो चवई त इहो जेको कमाईंदो हथ तोखे मां ॾिना आहिनि, हथ न हुजनि या त पेर न हुजनि या त पिलंदो वते हा न माण्हू, अखियूं न हुजनि हा त ॿियो मोहताज, ॿियो मोहताज। हे हथ ॾिनई, अखियूं ॾिनई, पेर ॾिनई, ज़ुबान ॾिनई, इन सां त असां पैसो ॾोकड़ दौलत ज़मीन सभु कुझु इन सां था ठाहियूं, ऐं वरी ज़मीन बि कंहिंजी हुन अलाह जी, ज़मीन बि कंहिंजी आहे, पाणी कंहिंजो, सिज कंहिंजो, हवा कंहिंजी, सिज न उभरे तुंहिंजो फसल न थींदो, हवा न घुले तुंहिंजो फसल न थींदो, पाणी न अचे तुंहिंजो फसल न थींदो, ज़मीन न हुजे तुंहिंजो फसल न थींदो, ख़र्च त सॼो अलाह जो आहे। सुभान अल्लाह। ख़र्च कजो आहे। पोइ हाणे ज़मींदार खे अधु ॾींदो, अलाह खे छो नथो ॾींदो? ज़मींदार खे वो बीड़ तो वरी असांजा अफ़ाल हूंदा आहिनि त पोइ बीड़ हो बि खणी ठोकींदो, व्याज ते इहो भाण धाण ॿियो टियों इहो बीड़ टीण रख ते हणंदो। असांजो पाण कंदा विहांव शादी थींदी त उहो बि हुन खां उधारा पैसा इहो रख खंधे ते खयूं ईंदासीं त हो त चवंदो भली खणे त या ॿार सॼी खणांसि मां, हो त तोखे ताड़ियूं वेठो आहे। पर सोना इन ज़मींदार जो एतिरो ख़र्च न आहे जेतिरो ख़र्च असांजे अलाह जो आहे। हथ अलाह ॾिना, पेर अलाह ॾिना, अखियूं अलाह ॾिनियूं, कन अलाह ॾिना, जिस्म अलाह ॾिनो, तॾहिं था कमायूं। वरी वञ दुकान ते बनीअ ते त इहो सिज अलाह जो, हवा अलाह जी, ज़मीन अलाह जी, पाणी अलाह जो, ख़र्च हुन जो करो। ऐं उनखे ॾींदासीं छा? अधु छली दस्तगीर जो टोयो अॻे ॾींदासीं, हाणे त वरी दस्तगीर खे बि नथा मञनि माण्हू। ये मुल्ला जो जॾहिं को वॾी पैदा थिया त हुननि तव्हां खां दस्तगीर मां हथ कढराया। मां नंढड़ो छा कंदा जो या छली अधु कढंदा दस्तगीर जी, सॼी कढंदा जॾहिं मां नंढो, पोइ छा कंदा सॼी छली कढी, मां नंढड़ो मां ॾिठुमि त उन छलीअ मां वरी उन राह जे चौधार हारे पियो। इन कंदा मां पुछुमि पंहिंजे पीउ खां, नंढड़ो हुयुमि, मां चयोमांसि बाबा इहो छा थो करे? इहा त इहा कढियईं, इहा छली भरे अलाह जे नाले ते, हा पुट अलाह जे नाले ते कढियईं, दस्तगीर जो टोयो हिनखे सॾींदा आहिनि, उहो कढियो अथई। मां चयो बाबा पोइ इहो पंहिंजे इन वरी धड़े ते हारे छो थो? चवे थो त हीअ छली बरकत वारी आहे, इन करे अधु वरी इन में लाहिया पंहिंजे धड़े में। अरे शाबस थी मुंहिंजा बाबा, हे छली कढई अलाह जे नाले ते, वरी अधु उन मां बि कढी पंहिंजे धड़े में विधाई। अरे वाह मुसलमान तुझी अटकल। मुसलमान बा मां तव्हांखे सिधा लफ़्ज़ ॿुधायां, अल्लाह ताला तव्हांखे छा चयो आहे? पहिरियों त तव्हां पंहिंजनि मिटनि माइटनि भाइरनि भेनरुनि सौटनि मासातनि पुफाटनि चाचनि मामनि खे, तव्हां पंहिंजनि खे अज़ीज़नि खे, ग़रीबनि मिस्कीननि, तव्हां पंहिंजी ख़ैरात पैसो ॾोकड़ जेको बचत में थिएव त तव्हां इन्हनि खे ॾियो, पंहिंजनि माइटनि खे ॾियो। रब चए थो ॾींदे पंहिंजे माइटनि खे, पर हिसाब मूंखां वठिजांइ, मां ॾींदोमांइ। सुभान अल्लाह। हिसाब मूंखां वठिजांइ, मां ॾींदोमांइ।
आई माइटन मो भी फायदो पौंदी केड़ो जडे माइटन के दींदे वठंदे तो हो तो सा मोहब्बत कंदा प्यार कंदा इज्जत दींदा औखी सौखी थी नहीं ने त पंजा पुत्र मदा भजी वननी जन गरीबन मिस्किनन जी मदद कंदे उहे जरूर वेझो अचे बीहंदई जे वेझो ना आए त पछाड़ी घर कुरान मथे ते रखे चवंदा मौला इने जी त पारत हो जे असा गरीबन जी मदद कंदो आ सुभान अल्लाह चवंदा या न चवंदा पर जे हाने तू मिटन माइटन गरीबन मिस्किनन के न दींदे वींदे बन्नी वठंदो वींदे बन्नी वठंदो पो जेन मल कांधड़न को हेठ लथे फायर थिया 8-10 खबर पई दबा रस्ते ते फिलाणे जो अगो हयो थल वरी खड़ी खो पो साकी अचे हित पतो ये गरीब गोठ वारा चंदा पैसा मार पैस मोल वरी भी बचियो छो त हुनन जी तानो दिल ठरियल लाए चवन दा त मो छो खणी छो न व्यस पर जे खणी वींदस जेको नथो जे कंहिंखे बि खणी वींदस न माइट खुश थे चङो छो खणी व्यस हाणे हिसाब ॾींदो पर यार जे तू इन्हनि खे ॾींदे वठंदे न त इहे तुंहिंजे लाइ केरु तोखे तकलीफ़ ईंदी न त क़ुरान खे लोली इहे ॾींदा मौला इन खे माफ़ी ॾे मौला इन जो ख़ैर कजाए मौला इहो ख़ैर सां अचे इन करे सोना खैर खैरात कंदे इज्जत भी मिलंदई मोहब्बत भी मिलंदई दुआऊं भी मिलंदई ऐं हिसाब किताब अल्लाह भरे भी ॾींदई अल्लाह भरे भी ॾींदी सलात केॾो भेरो बुलंदा हुआ असां वरी ॿियो ॿुधायां मदीने वारे साईं छा ॾिठो सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला सलीमना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मोहम्मद मुसलमान भाइरो मुझे सुने नबी फरमायो इनके ॾिठ में हर काठियूं वधाए पियो खणी न पियो सघे मां मुस्तफा अॻिते वयमि वरी जो ॾिसां त हिकिड़ो शख़्स खूह ते बीठो आहे उन जे हथ में बाटली आहे अंदर पाणीअ में पियो विझे खूह में पियो विझे उनखे लामारा ॾेई बाटली भरे बि पियो छिके छिके जेॾी महिल खूह ते मथे पियो आणे त बाटली खाली हुई सुभान अल्लाह वरी हेठ पियो लाए वरी उनखे लामारा ॾेई भरे वरी छिके मथे पियो आणे बाटली खाली थी बि वञे ओ मुसलमान भाइरो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मदीने वारे घोट खे ॿुधायो ओ सुण हे तुझे उम्मत जे अंदर उन इंसान जो मिसाल आहे जेको दुनिया ते नेकियूं त कंदो हुयो पर इहे चवंदो हुयो त मुंहिंजो नालो थिए मूंखे माण्हू भलो सम्झले मुंहिंजी वाह 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 कले अल्लाह खे राज़ी करण लाइ नेकी न कंदो हुयो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ नेकी कंदो हुयो इन करे बाटली त भरे थो पर हथनि ताईं थी पहुचेसि त खाली थी थी वञे त अहिड़ी नेकी करणु जंहिंसां माण्हू पंहिंजो नालो कराइणु चाहे उन नेकी जो सवाब न मिलंदो उहा नेकी खाली थी वेंदी ओ मुसलमानो तव्हां सां मुसलमाननि खे जेका बि भलाई करणी आहे उहा अल्लाह जे लाइ करणी आहे अल्लाह जे नाले करणी आहे पंहिंजे इज़त लाइ न पंहिंजे नाले जे लाइ न पंहिंजे नेकीअ जे लाइ न जेॾी महिल बि नेकी कयो उन वक़्तु इहे चवंदा कयो त अल्लाह राज़ी थिए सुभान अल्लाह तो मथे खड़ी जो सुभान अल्लाह उन जो मिसाल भी तव्हां ॿाराड़नि में आहे असां में बि मुल्हनि में बि असां ख़ल्क़ ॾिसंदासीं घणी आई आहे त असां क़ुरान वरी घणो पढ़ंदासीं जमायत वधी वई त नमाज़ डिघी पढ़ाईंदासीं सभई बेड़ा न अथव बदारी सुभाणे पंहिंजे ॻोठ जे पेशमाम खे वेठा चओ त तव्हां अहिड़ा पर हक़ सच त चवणो आहे न त मां इन करे थो चवां त जे तव्हां चओ त भाई हे पाण खे बि हक़ सच चवंदा मुसलमान भाउ ॿारनि खे अकल ॾियो उन्हनि खे झलियो जे नथा ॿुधाइनि त मोकिलियो बसि नंढड़ा आहिनि बसि हाणे तवजो बि नथा कनि
सलात करे भेरो सभई गॾिजी पढ़ो या रबे सल्ले अला सय्यिदना सल्ले अला मुहम्मद या ॿुधायम केर ॿुधायम जेको बाटली पियो भरे पर ख़ाली थी पई वञे माना नेकी करे सवाब जो कमु पियो करे पर पंहिंजे नाले जे लाइ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ तव्हां चवंदव साईं असां अहिड़ा नेकी जा कम कयूं ई कोन न कयूं न वरी असां पंहिंजे ॾेखारण लाइ कयूं इहो तव्हां मुला पाण ई फासंदव तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां अल्लाह साईं पनाह ॾे पर मौत खां पनाह न मिलंदी आहे तव्हां सां मञा कजो अबो गुज़ारे वियो ॾाढो गुज़ारे वियो 12 महीना गुज़रंदा आहिनि ॿाहिरि पाण में वेहंदा आहिनि हिक ॿिए खे चवंदा आहिनि अबे खे 12 महीना थी विया आहिनि अचो त पाण में ॿाहिरि गॾिजी अबे जी ख़ैरात कयो पोइ को भाउ कंजूस बि हूंदो आहे को भाउ कंजूस बि हूंदो उहो चवंदो छॾियो भाउ यार मां जो त हेल फसल ई कोन थियो मज़ो न थियो तरसो अञा महीनो पोइ अबे जी ख़ैरात कंदासीं हाणे जेके संभरिया वेठा आहिनि उहे छा चवंदा ॿुधजो तव्हां पाण बहिराड़ी वारा छा चवंदा यार अबे जी ख़ैरात न कंदासीं माण्हू छा चवंदा सची ॿुधायो चवंदा या न चवंदा पोइ इहा ख़ैरात माण्हुनि जे लाइ थी या अलाह जे लाइ पोइ इन जो सवाब तव्हां हाणे अबे खे पहुचंदो तव्हां वारा यार जेके देगड़ा भरे घर खणी वेंदा न सुबुह सां तव्हां सां गॾु राताकू फंडर कोरायल शाम जो विहारे तोखे छा चवंदा अहिड़ी ख़ैरात कई सुबुह खां खलकूं आहियूं शाम ताईं पे खाधऊं लतारे साईं तुंहिंजी ख़ैरात न खुटी तूं वरी ख़ुशि थींदे इहा अलाह जे लाइ न आहे इहा अलाह जे लाइ न आहे अल्लाह जे लाइ ख़ैरात करणी आहे सवाब पंहिंजे बाबे खे ॾियणो आहे ओ मुस्लमान हो त तव्हां इहा ख़ैरात देगूं न लायो त बि नथा लाए सघो माना ज़रूरी कोन्हे त तव्हां अल भत करे माण्हुनि खे खारायो तव्हां इहे बि करे था सघो जेके ॻोठ में ग़रीब अथव उन्हनि ग़रीबनि खे अटे जा वठी ॾेई था सघो चांवरनि जा वठी ॾेई था सघो कंहिंजी जाइ किरी पई आहे ग़रीब नथो ठहिराए सघे अबे जी ख़ैरात में कंहिंजी भित खणाए छॾ सुभान अल्लाह पर उहो यार जेके देगड़ा भरींदा उहे काॾे वञे उहे बि त तोखे पासो ॾेई बीठा आहिनि तूं बि जे चवंदे यार अबे जी ख़ैरात न थी माण्हू चवंदा यार पीउ विसरी वियो ख़ैरात न बाबा माण्हुनि को ड्रिजी ख़ैरात कंदे त सवाब न मिलंदो अल्लाह खां ड्रिजी करणो आहे त मिलंदो पोइ भली तव्हां देगियूं बि जेकॾहिं लायो था ख़ुदा खां ड्रिजी त थींदो इन न आहे त इहा न थींदो मथां चओ त मौलवी जले थो पर भलो तरीक़ो हो अथई इहा सुबुह जो माण्हू आया पाटड़ो वध बिज अञा बराड़ी जो को लॻो त 2-3 पाटड़ा खणी हणंदो वध में वधे न ॿियो छा खाईंदो पर ग़रीब जेके मिसकीन वेठा आहिनि इन्हनि खे जे तो 2 पाचका वठी ॾिना त इहे 2 महीना तुंहिंजो अन्न खाईंदा 2 महीननि ताईं सवाब तुंहिंजे अबे खे मज़ार में पहुचंदो सुभान अल्लाह हर रोज़ मानी पचंदी हर रोज़ सवाब हर रोज़ मानी पचंदी हर रोज़ सवाब कंहिंजी भित ठहराए छॾ जेसी ताईं भित ठहियल आहे जेसी ताईं बीठी आहे तेसी ताईं सवाब तुंहिंजे अबे खे कंहिंजो कमरो कोठी ठहराए का मस्जिद ठहराए कंहिं मदरसे में वञी को कमरो ठहराए मुस्लमान भाउ कंहिं आलिम हाफ़िज़ ते ख़र्च कंदे उहो पाण पढ़ंदो उहो ॿियनि खे पढ़ाईंदो उहो ॿियनि खे पढ़ाईंदो हेठि इहे नसुल हेठि हलंदा वेंदा जेसी ताईं इल्मु दुनिया ते जारी रहंदो तुंहिंजे अबे खे सवाब मिलंदो रहंदो सुभान अल्लाह को खूह खणाए का मोरी ठहराए को रस्तो ठहराए जेके हमेशा ठहियल हुजनि उन्हनि जो सवाब जेतिरो बि ठहियल हूंदा उन्हनि जो सवाब हमेशा मां मुराद माना घणो टाइम ठहियल हुजनि उन्हनि जो सवाब तुंहिंजे अबे मां खे ख़बर में सुभान अल्लाह पर जे नथा मुड़ो हरू भरू चवंदा न इहा देगिन वारी ख़ैरात करणी आहे त पोइ वरी उन में आलिम घुराए नात ख़्वान घुराए त माण्हुनि खे 2-4 ॻाल्हियूं दीन जूं बि त सम्झाइजनि हूअ 50 देगियूं लाईंदे पोइ खणी 40 लाए जाए 10 जो ख़र्चो अमान लाइ खे ॾिजाए अमान लाइ टेकिजी वेंदो चओ सुभान अल्लाह
मुसलमान भाइरो ॾियो सलात खे भेरो अॻिते था हलूं मदीने वारे साईं ॿियो केरु ॾिठो ॿुधंदव न हिदायत नसीहत ज़रूरी आहे सलात खे ॾियो भेरो सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइरो मदीने जो साईं पियो फरमाए अॻिते जो वञा त खोड़ सारी क़ौम आहे खोड़ माण्हू उन्हनि खे मलाइक पकड़ींदा दसींदा हेॾा वॾा पत्थर हा उन्हनि पत्थरनि ते उन्हनि जूं मुंडियूं ॿार खले वरी ॿियो मलाइक वॾो पत्थर खणी उन्हनि जे मुंडीअ ते पियो हणे मुंडी ज़रा ज़रा थी पई वञे उन मां मिख में ॼालो रत निकिरी पियो वञे वरी पत्थर जो परे करे त मुंडी ठही वञे वरी पत्थर हणेसि वरी ज़रा ज़रा थी वञे वरी पत्थर मथे करे वरी मुंडी ठही वञे मदीने जे साईं खे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ॿुधायो या रसूल अल्लाह हे तुंहिंजे उम्मत जे अंदरि उहे उम्मती आहिनि उहे इंसान आहिनि जो इन्हनि जे कननि ते आज़ान ईंदी आवाज़ पवंदा हुया पर होटल बंदि न कंदा ओताकू बंदि न कंदा घरनि मां कोन निकिरंदा कचहरियूं कोन छॾींदा इहे पंहिंजा सिर खणी तो रब करीम जे बारगाह में न झुकाईंदा हुया इन करे मलाइक सगोरा इन्हनि जे मथनि खे चिथे रहिया आहिनि त मुसलमानो अॼु तव्हां सां पंहिंजे हाल ॾे निहारियो हू अल्लाह जो घर आहे आज़ान 5 टाइम अचे पई असां तर ते खिटिल में वेठा आहियूं टाकनि जे मथां टहक ॿिया हलनि मुसलमानो सजदो पंहिंजे अल्लाह खे कबो थको थोरो कंहिं मुला ते कोन कंदो मस्जिद अल्लाह जो घर आहे हे कंहिं मुला जो घर कोन्हे को तव्हां असां सभिनी मुसलमाननि खे रब करीम खे सजदो करणु खपंदो आहे अगरि न कंदासीं हींअर ॾिसो त सॼी दुनिया परेशान आहे करोना वायरस अची वियो आहे जंहिंखे लॻे थो सो मरियो थो वञे अरे उन खां ॿाहिरि भेनरूं परे था वेहल अपो मां उन खां परे थो वेहे हिनखे बीमारी थी वई आहे करोना वायरस लॻी वियो आहे चवनि था असां बि वेझो वेंदासीं असां बि मरी वेंदासीं ओ मुसलमानो इहो त क़यामत में थियणो हुयो जो पीउ पुटनि खां बेज़ार थिए पुट अबे खां बेज़ार थियनि माउ धीउनि खां बेज़ार थींदी धीउ अमड़ खां बेज़ार थींदियूं अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे यौम यफिरुल मरु मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदरि फरमायो आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब क़ुरान में फरमायो आहे इहे पुट पंहिंजे पीउ खे छॾे वेंदा इहे धीअर पंहिंजे अम्मा खे छॾे वेंदियूं भाउ भाउ जो न रहंदो ओ मुसलमानो क़यामत परे आहे पर हींअर ई हिन दुनिया में नंढड़ी क़यामत अची वई आहे इन बीमारीअ माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे त मुसलमानो तव्हां असां पंहिंजे रब जी इबादत न कंदासीं दीन खां परे रहंदासीं इस्लाम खां परे रहंदासीं पंहिंजे नबीअ सुने जे तरीक़नि सुन्नतुनि खे छॾे ॾींदासीं पोइ अहिड़ियुनि मुसीबतुनि में न फासंदासीं त काॾे वेंदासीं अल्लाह हाणे उहे अंग्रेज छा था चवनि
चवंदा बाबा 5 टाइम या ॾींहं में बार बार हथ धो, मुंह धो, नक में पानी विझो, गुरड़ियूं कयो, वात धो, साफ़ सुथरा रहो त इहो कोरोना वायरस उनखे न लॻंदो। चवीन बेवकूफ़ हो, इहो ई त इस्लाम आहे जेको 5 टाइम मुस्लमान खे वुज़ू कराईंदो आहे। वुज़ू करण माना नक धोअण, वात धोअण, मुंह धोअण, हथ धोअण, पेर धोअण, नमाज़ जो नमाज़ ख़ुदा खे सजदो बि थी वञे ऐं अहिड़नि बीमारियुनि खां बि बची वञे। सुभान अल्लाह। हाणे अंग्रेज पाण था वञनि, वरी हिकिड़े डॉक्टर चयनि ॻाल्हि ॿुधो, जंहिंखे वायरस थी वञे न उनखे 5 टाइम इहो धोस कयोसि वग़ैरह, नक वात ॿियो टियों, वरी छा पियो चवे, चई मुंडी पकड़े ज़मीन ते जीअं मुस्लमान सजदो कंदा आहिनि इन मुंडी रखंदोसि वायरस निकिरी वेंदो। हाणे पोइ असां त पंहिंजो कमु त भलो था कयूं, नमाज़ था पढ़ूं, चओ सुभान अल्लाह। सोना असांजे सभई मुस्लमान ख़ुदा खे सजदो न कयूं त ख़ुदा खे छा थींदो? नुक़सान। अलाह खे नुक़सान थींदो? अलाह जो शान घटिजी वेंदो? कुझु बि न। हो जेको आहे सो आहे, हुनजो शान बुलंद ऐं बाला आहे। पोइ असांखे छो थो चए सजदा कयो? छो थो चवे असांखे? मुस्लमान भाउ, इहो सजदो करणु तव्हां असांजे फ़ाइदे में, सुभान अल्लाह, तव्हां असांजे जिस्म जे फ़ाइदे में आहे। या हे ॻोठ आहे, पाड़ो आहे, तव्हां पाण में मिलंदो 5 टाइम न, कावड़ कसूमत बि हूंदी त ज़रूर हिकिड़े न ॿिए ॾींहुं इन डऊ बडऊ थी वेंदो मस्जिद में, कॾहिं गॾिजी बीहंदो। हाणे हिते जो मां बीठो आहियां त हेॾो मूंसां ॿियो नथो ॻाल्हाइण, ॿियो केरु आहे कोन, मजबूरन जे भरिसां बीह रहां। अलाह थो चवे त मां तव्हांखे ठाहियां थो पाण में, तव्हां गॾिजो, मोहबत कयो, प्यार कयो, पाण में मिलो 5 टाइम गॾिजी। पोइ जॾहिं को बीमार थींदो मस्जिद में न ईंदो त ज़रूर पुछा, अरे यार फलाणो 2 टाइम 4 थी विया आहिनि, नथो अचे, काॾे वियो? अबा छा कोन आहे। अॻ में वरी इहो रवाज हूंदो हो, पोइ उहो पेशमाम जमायत सूधा चवंदा यार 2 टाइम 3 फलाणो न आयो आहे, छा कोन, हलो त हली सभु हुन खां पुछींदा। त मुस्लमान भाउ, नमाज़ तव्हां असांजे फ़ाइदे में आहे। सलात खे जो भेरो अञा ॿुधायांव त मदीने वारे साईं अॻिते छा ॾिठो। सुभान अल्लाह। ॿुधायां सलात खे जो भेरो सभई गॾिजी पढ़ो, यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। आहिनि त अहिड़ा घणा माण्हू जेके मदीने वारे साईं मेराज जी राति ॾिठा आहियूं, उहे असां में आहिनि, असां आहियूं ओड़ा। पर हाणे मां तव्हांखे 2 माण्हू बाक़ी ॿुधायां थो, उन खां पोइ तव्हांखे वरी महबूब खे छा मिलियो मेराज मंझां उहा आख़िरी हदीस पढ़ंदुमि। उहा उन आख़िरी हदीस खां पोइ बसि ख़ैर जी दुआ थी। सुभान अल्लाह। मुस्लमान भाउ, 2 माण्हू बाक़ी ॿुधो त मदीने वारे साईं उहे कहिड़ा ॾिठा। सभई गॾिजी सलात करियो, भेरो यार बे सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुस्लमान भाइरो, मदीने वारो साईं पियो फरमाए त मां वञी रहियो हुयुमि, जिब्रील मूंसां हुयो, मां पंहिंजे मेराज ते पियो वञां, सफ़र ते पियो वञां। अञा जो ॾिसां त हिकिड़ी क़ौम आहे, हिकिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि देगड़ा चाढ़िया आहिनि, उन्हनि देगड़नि में ताज़ो भलो गोश्त रधियो थले, उन जी ख़ुशबू पई अचे। सुभान अल्लाह। अब हेरे ले यार, हेरे हेरे ताज़ो गोश्त पियो रधे, उन मां ख़ुशबू पई अचे। जीअं घर में असां ताज़ो गोश्त रधींदा उन मां ख़ुशबू ईंदी आहे। मुस्लमान हो, मदीने जो साईं पियो फरमाए, उहे पाण देगड़ा चाढ़े, गोश्त चाढ़े, देगड़ियूं चाढ़े, उहे पाण वरी परसा मोल ढूंढ पिया हुयल, हराम जानवर पिया हुयल, उन्हनि मां गोश्त पटे खाई रहिया हुआ। अल्लाह तौबा। अब इन केर कंदो? हलो चढ़ियो पियो हुजे, हलाल चढ़ियो पियो हुजे, ख़ुशबू उन मां अचे, हेॾो हराम पटे खाए कंदो? कंदो न कंदो? न कंदो। मुस्लमान भाइरो, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मुझे सोने नबी के बुधायो, या रसूल अल्लाह, हे तुझे उम्मत दे अंदर उहे शख्स अथई
जल के शादियूं थियल हूंदियूं ऐं भलियूं भलियूं ज़ालूं हूंदले हलाल जूं पंहिंजूं निकाह जूं ज़ालूं हूंदले उन जे बावजूद भी ग़लत कम वञी कंदा पराए नंगर ॾे तकींदा पराए नंगन में वञी हथ विझंदा हे उन्हनि जो मिसाल थई हलाल जो गोश्त चढ़ियो पियो थल हराम वेठा था खाइनि हिते त असां न था कयूं साईं हेॾो हलाल चढ़ियल हुजे असां हेॾो हराम कीअं खाईंदासीं ऐं हो मामिलो जेको मदीने वारे साईं खे जिबरील ॿुधायो त पंहिंजा नंग हूंदा परावन नंगनि में हथ विझंदा आहे या न आहे बाक़ी आखिरी माण्हू ॿुधायां पोइ तव्हां खां वरी हिकिड़ी हदीस पोइ आखिरी पढ़ंदुमि त मदीने वारे साईं खे छा मिलियो मेराज जे सफ़र में अलाह तोहफ़ो कहिड़ो ॾिनुसि पर उन में हिकिड़ो मज़ो आहे शान आहे असांजे नबीअ जो उहो तव्हांखे ॿुधाईंदुमि उन खां पोइ तव्हां खां इजाज़त वठंदुमि सलात करियो भेरो त आखिरी माण्हू तव्हांखे ॿुधायां सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मद बोलो बोलो अल्लाह साया रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद मुसलमान भाइरो मदीने जो साईं तो फरमाए पियो अॻिते जो वञा त इंसान हिले मर्द बि औरतूं बि आहिनि उखाड़ा हिले जीअं जानवर पिया घुमनि ईअं उहे इंसान घुमंदा पिया रहनि अब जानवर घुमंदो आहे चइनि पेरनि ते इंसान वीचारे हथनि पेरनि ते घुमंदो जानवर वांगुरु केॾो न बुरो लॻंदो केॾो न बुरो लॻंदो जो इंसान उघाड़ा घुमले सो बे हथनि ई पेरनि ते घुमले ओ मुसलमान मदीने जे साईं एॾा माण्हू घुमंदे ॾिठा ऐं मूं ज़मीन ते हणी जीअं जानवर गाहु खाईंदा आहिनि इहे उहे इंसान ज़मीन में मोहणी पत्थर हेठों खणी पिया खाइनि अदा हींअर त ॿुधूं था तोबा भी कयूं था ॻाल्हि बि ॾाढी ॾुखी थी लॻे पर साॻो कमु असां में मौजूद आहे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मदीने वारे घोट खे ॿुधायो या रसूल अल्लाह हे उहे इंसान आहिनि जेके दुनिया ते ज़कात न ॾींदा हुया पंहिंजा माल मिल्कियतूं गॾु करे रखंदा हुया पर उलमा अल्लाह जो हक़ न अदा कंदा ज़कात न कढंदा हुया रब करीम उन्हनि खे छो त मर्द बि आसूदा थींदा आहिनि औरतूं बि आसूदियूं थींदियूं आहिनि शहरनि में माइनि खे वरी मिल्कियत मिलियल आहे तव्हां सां बहिराड़ियुनि जा माण्हू पंहिंजे पुटनि खे त मिल्कियत ॾींदा आहियूं पर पंहिंजे धीउनि खे मिल्कियत न आहियूं ॾींदा तव्हांखे ख़बर ई कोन्हे का त को धीउ जो बि मिल्कियत में हिसो आहे मरंदव तव्हांजी बनी जा मालिक तव्हांजा पुट धीउ वेचारी परणजी वई हाणे हुनखे छो ॾियो छो त ॾींदोसि त तव्हांजो न्याणो ख़ुशि थींदो न्याणो अथव दुश्मन अथव तव्हां त धीउ खे ॾींदव न छो न था ॾियो धीउ खे ॾींदा मिल्कियत केरु बि नथो ॾिए छा कंदो वधे वधि परणाइण महिल इहे प्लास्टिक जा थाम धाम वठी ॿिया टिया हेॾो होॾो चङो हिकिड़ो ट्राली खनि भरे ॾींदो या सेफूं देफूं जेके नकुली ठहियूं पियूं हिते शहर में इहो रेगज़ी माल जेको आहे इहो तव्हां सॼो ट्रैक्टर भराए धीउ खे ॾींदो धीउ हाणे दुआ कजे पर हूअ न्याणी बि वेचारी अहिड़ी लज्जादार न्याणी आहे वरी बि सॼी उमिरि पीउ माउ जे लाइ पई रोंदी आहे वरी बि पीउ माउ जे लाइ पई रोंदी पीउ खे ॾुखियो टाइम ईंदो को छोरो काॾे भॼंदो को काॾे भॼंदो अबो बीमार थियो आहे हाणे मुंहिंजा पैसा सभु खपी वेंदा ऐं उहा न्याणी खे ख़बर पवंदी उतो मुड़ुस खे चवंदी वारो कर वठी हल मुंहिंजो अबो छा कोन आहे हिकिड़ो हमरा मरी वियो उनखे दफ़नाइनि पिया जनाज़ो जो खणी पढ़ी पूरो कयूं खणनि पिया त हिकिड़ो हमरा अचे पातो ॿाहिरियो हुनजो ॿाहिरियो जनाज़ो रखो ॾिठल ॿाठल न हो ॿाहिरियो चे छो साईं चे इन ते मुंहिंजो कर्ज़ आहे न दफ़नाइण ॾींदो मां इन जो कर्ज़ अदा कयो केरु इन जा वारस हिते साईं पुट बेहोश थी किरी पिया को काॾे पियो किरे को काॾे पियो किरे ॾंदण पइजी
नंढड़ा खिलंदा किरी पिया दोस्त रखणी भाग रहे हमरा चे मां न छड़ींदो बाबा चेसी ताईं इन्हनि खे उतारींदो न मूंसां हिसाब किताब कनि लिखी ॾियनि हींअर नथा ॾियनि त ज़मानत ॾियनि मां हिन जो पीउ पूर्ण न ॾी ॻोठ में ॻाल्हि ॻोठ में हली वई हिते जो जनाज़ो रोकजे त ॻोठ में ॻाल्हि वेंदी न धीउ खे जो ख़बर पई त धीउ पंहिंजे कननि मां लीलम लाथा पाउनि मां चूड़ियूं लाथई धीउनि खां पातल उन्हनि खां लाथई नंढड़े रुमाल में सॼो सोन ॿधी मोकिलियईं त मुंहिंजे बाबे जे दोस्त ॾे खणी वञो जंहिंजो मुंहिंजे बाबे ते कर्ज़ हो चयोसि त हे खण अञा जे तुंहिंजो हिसाब किताब रहियो मुंहिंजे बाबे खे दफ़न थियणो ॾे पोइ हिसाब किताब रहियो त वरी बि मां पंहिंजे बाबे जो कर्ज़ लाहींदमि मुंहिंजे बाबे जे जनाज़े खे रहाए न मुंहिंजे अबे ते ख़ल्क़ न खिला हे वठु खणी वञ ऐं मुंहिंजे बाबे खे पूर्ण ॾे जेॾी महिल उहो सोन जो हुनखे मिलियो त उन शख़्स चयो त हाणे भली हिन जो जनाज़ो खणो पूरियो असुल ॻाल्हि में हिन जो कर्ज़ मूं ॾे न हुयो असुल में हिन जा पैसा मूं वटि रखियल हुया सो मां चवां हां त हिन जा पैसा आहिनि त मूंखे ख़बर हुई त हिन जा छोरा उथंदा वारो कर माखे ॾे वारो कर माखे ॾे पोइ हिन जा पुट विड़ी पवंदा इन करे मां चयुमि त हिन जो पुट जेको भलो हूंदो सो कर्ज़ लाहींदो पोइ मां हे पैसा उनखे ॾींदुमि कर्ज़ हिन जो न हो पैसा अञा बि मूं वटि पिया हुअसि सो हाणे मां हिन जे पुटनि खे टको न ॾींदुमि मां हे सभु पैसा जेके हिन जा मूं वटि पिया हुआ मुंहिंजे वापार में शरीक हुयो लख रुपया बैग में भरियल हुअसि चई खणी वञो हिन जे धीउ खे संभाले ॾियो हिन जे पैसनि जी हक़दार हिन जी न्याणी आहे हिन जा पुट न आहे सुभान अल्लाह पोइ छोरनि खे वरी ॿीहर दौरो थी वियो पोइ वरी ॿीहर सो अबा इन माना मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जेकॾहिं रुपयो पुट खे ॾींदे न अठाना तुंहिंजी धीउ जो हिसो आहे जेकॾहिं 4 जरेब पुट जा 2 जरेब तुंहिंजे धीउ जा अल्लाह रखिया थी तूं दिल कढई न कढई ॾियणा अथई भली तुंहिंजो न्याणो ख़ुशि थिए हेॾे पोटरा अथई होॾे ॾोटरा अथई नसुल त तुंहिंजो आहे नसुल त तुंहिंजो आहे दुआ कंदई कब्र में सुम्हंदे या न्याणी दुआ कंदई वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे बच्चा तव्हांजा मां जो कम हो दीन इस्लाम जो मसइलो तव्हांखे ॿुधाइण अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो हाणे ॿुधो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह सां मिलियो मोटियो थो अचे लामकान तां लथो अर्श तां लथो हेठि सिदरतुल मुंतहा उते बीठो हो जिबरील सां महबूब मिलियो महबूब खे सवारी ते वेहारे 7 आसमान खां लथो जेॾी महिल 6 ते जो पहुतो हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठो हो मदीने वारो साईं मिलियुसि मदीने वारो साईं हिनखे सलाम चई मिली हाणे लहे पियो हज़रत मूसा जो सोना हेठ न वंजाए थोरो बीह त सही कुछ हाल अहवाल दरे अल्लाह वयो जो आई त अल्लाह खाली न छॾियो हूंदी कुछ न कुछ तोखे ॾिनो हूंदई सुभान अल्लाह हाणे इहा आख़िरी हदीस अथव मुस्लिम शरीफ़ जी मिशकात शरीफ़ जी इहा तव्हांखे ॿुधाए पोइ तव्हां खां इजाज़त थो वठां हूअं मां तव्हांखे घणो कुझु अञा चङी तरह ॿुधायां हुआ पर हे जेका हवा आई न थधि इन मूंखे वठंदी आहे ॿियो कुझु न आहे जीअं मां ज़ोर थो ॾियां या मूंखे वरी तीअं घुटो थी ॾिए इहो हिकिड़ो निज़ाम आहे सिस्टम आहे तव्हांजो हिन सां वास्तो न आहे तजुर्बो न आहे न ॿियो कुझु बि न आहे बाक़ी इन मूंखे तव्हां कंहिं गरम जाइ ते वेहारियो आहे या हवा बंद हुजे या तव्हां सॼी राति वेठा हुजो तव्हां मूंखे न मारे सघो सलात करियो भेरो बुलंद आवाज़ सां हाणे महबूब छा थो ॿुधाए हज़रत मूसा खे ऐं हज़रत मूसा छा थो चवे महबूब खे इहा हदीस आख़िरी ॿुधो उन खां बाद दुआए ख़ैर सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद मदीने ने साईं फरमायो फनज़ल तो इला मूसा मां मूसा अलैहिस्सलाम ने लथ में फकाल मा फरद रब
रब्बुका उम्मतिक। हजरत मूसा अलैहिस्सलाम मदीने वारे साईं अगे चयो, या रसूल अल्लाह, अल्लाह ताला तुझे उम्मत जे लाए तोखे छा ॾिनो आ? कुल तो खमसीन सलातन फी कुल यौमिन व लैलतिन। चयो में हजरत मूसा के बुधायो में मदीने जो साईं पियो चवे, जो मूसा अल्लाह ताला मूंखे मुझे उम्मत जे लाए रात ॾींहं में 50 नमाज़ूं ॾिनियूं हिले। सुभान अल्लाह, त मत घणी जो सुभान अल्लाह। अब हाणे ने 5 मुस्तफा के मिलियूं 50, हाणे 5 नथा पढ़ी सघूं, 50 कीअं पढ़ूं? ओ मुसलमानो, दुआ घुरो, दुआ कयो हजरत मूसा के, जंहिं तव्हां असांजे मथां 45 नमाज़ूं माफ़ करायूं। सुभान अल्लाह। घणियूं नमाज़ूं माफ़ करायूं? 45। 45। हाणे मदीने जो साईं तो ॿुधाए हजरत मूसा के मूंखे अल्लाह 50 नमाज़ूं ॾिनियूं उहे मां खयूं थो वञा। ॿुधजो, हजरत मूसा अलैहिस्सलाम जेॾी महिल इहा ॻाल्हि जो ॿुधी 50 नमाज़ूं मिलियूं अथसि, खयूं थो वञे उम्मत ॾे। काल इरजी इला रब्बिक फसलहु तख़फीफ फ़इन्न उम्मतक ला तुतीकु ज़ालिक फ़इन्नी बलौत बनी इस्राईल व खबरतुहुम। हजरत मूसा अलैहिस्सलाम मदीने वारे साईं अगे चयो, सुणा, मां बनी इस्राईलन में रहियो आहियां, मां तजुर्बो कयो आ, तुंहिंजी उम्मत 50 नमाज़ूं न पढ़ी सघंदई, इन करे मेहरबानी करे रब ने मोटी वञो ऐं अल्लाह के अर्ज़ कर त नमाज़ घटि कराई। सुभान अल्लाह। हाणे इते मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं सम्झाई। काॾे चईंसि मोटी वञ? अल्लाह ॾे। ॿुधो, मदीने वारो साईं अल्लाह ॾे वियो, अल्लाह के वली अर्ज कई, मुंहिंजा मौला हजरत मूसा सलाह ॾिनी आहे, मुंहिंजी उम्मत न पढ़ी सघंदी, माफ़ कर कुझु। अल्लाह फरमाए 5 छॾियूं मां, मुस्तफा हेठि लही आयो। हजरत मूसा चयुसि, अञा न पढ़ंदई, वरी मोटी वञो। वरी अल्लाह 5 छॾियूं, वरी मुस्तफा हेठि लही आयो। हजरत मूसा चयुसि, अञा न पढ़ंदई, वरी मोटी वञो। वरी मुस्तफा मथे वियो, वरी अल्लाह 5 छॾियूं, वरी हेठि लही आयो। तरह से हजरत मूसा अलैहिस्सलाम ऐं अल्लाह ने मुस्तफा 9 भेरा हेठ लथो, मथे वयो, हेठ लथो, मथे वयो। अल्लाह 5 छॾींदो पियो वञेसि, आख़िरी 5 बचूं मुस्तफा हेठ लही आयो। 9 भेरनि में 45 नमाज़ूं माफ़ थी वियूं, हेठ लही आयो। हजरत मूसा अलैहिस्सलाम चयुसि, सुणा, अञा बि घणियूं थई, पर मुस्तफा चयुसि, ओ मूसा, हाणे मां पंहिंजे रब खे न चवंदुसि, मूंखे हया थो अचे, मां इहे 5 खणी पंहिंजे उम्मत ॾे वेंदुसि। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं हेठ जो लथो, 5 खणी अल्लाह तो सॾु करे चवेसि, रब करीम फरमाएसि, या मुहम्मद सल्लल्लाहु चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला सॾु कयो महबूब खे, ओ महबूब, इहे के 5 खयूं थो वञी न, इन्हनि खे चइजांइ, उम्मतनि खे चइजांइ त इहे पढ़नि। या मुहम्मद इन्नहुल 5 सलवातिल कुल्ल यौमिल व लैलतिल। इन्हनि पंहिंजे उम्मतनि खे चइजांइ त रात ॾींहं में रुगी 5 पढ़ले हैं। मां अल्लाह 50 जो रखियूं हुयूं, तो मूंखां घटि कराए 5 वरतियूं ले। हाणे तुंहिंजी ज़ुबान बि पूरी चइजान त 5 पढ़ल, मुंहिंजो फ़ैसिलो बि पूरो अथई, 5 पढ़ंदा सवाब 50 जो ॾींदोसांइ। सुभान अल्लाह। छो त हेठि 5 अथई, पर मूं वटि 50 अथई, तो 5 करायूं। ओ महबूब, तुझे करे मां 5 कयम,
पर उम्मत लिखे चइजाए त पढ़ल पंज पर सवाब 50 जोड़ी 2 साल। ओ मुसलमानो हाणे तव्हां पंहिंजो थोरो अकीदो सिखो। सुन्नियत वारो तव्हांजो अकीदो उहो अकीदो इहो आ त मदीने वारे साईं अल्लाह के अखियुनि सां जाग में हिकिड़ो दफ़ो ॾिठो हो जेको अल्लाह घुरायुसि रब चयुसि त अचु मुस्तफा वियो हुयो पर 9 दफ़ा हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटायुसि मुस्तफा रुगी हिकु दफ़ो न ॾिठो आहे। इन हिकिड़ी रात में मुस्तफा 10 दफ़ा पंहिंजे अल्लाह खे ॾिठो आहे। सुभान अल्लाह। हिकु नंबर ॿियो नंबर हिकु दफ़ो अल्लाह चयुसि अचु 9 दफ़ा मुस्तफा थोरो ॾाढे ॻाल्हाए पाण वियो 9 दफ़ा जंहिं रब खे हज़रत मूसा इलाज पियो करे मूंखे पाण ॾेखार अल्लाह चयुसि न ॾिसी सघंदे। मदीने जो साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चवे हा मूसा तू त आई उहो जेको उते किरे जबल ते तूर ते अल्लाह जी सिफाती तजली न ॾिठी आई न पियो ॾिसी सघी। अॻाणो त मूंखे अल्लाह घुरायो हाणे वरी तूं थो चई वञ मां इन्हे कीअं वञा। आख़िरी ॻाल्हियूं अथव मदीने जो साईं चई सघेसि पियो या न चई सघेसि पियो त तूं किरे अॻाणो त मूंखे पाण घुराई हाणे तूं थो चई मां वञा इन्हे मां वञा। अता मुंहिंजो रब कावड़ मां रब ॾे छो वञा ओ रब आखिरकार अल्लाह हुआ। हलो भला तव्हां ॿुधायो जेॾी महिल मदीने वारो साईं मेराज ते वञे पियो त अल्लाह खे ख़बर हुई न त मूं ॾे ईंदो मां नमाज़ 50 ॾींदोमांसि रस्ते ते हज़रत मूसा मोटाईंदुसि वरी चकर ॾियारींदुसि अल्लाह खे ख़बर हुई न ख़बर हुई न सॼी अल्लाह खे त सभु ख़बर हूंदी आहे। पोइ अल्लाह जेॾी महिल जीअं 50 पियो ॾिएसि उन महिल ई चवेसि हा त मां 50 रखियूं पर हेठि बीठो आहे हज़रत मूसा इहो तोखे मोटाईंदो। इन करे हाणे हींअर ई बस मां तोखे खफ़ो नथो करायां पंध बि नथो करायां हींअर ई 5 खणी वञ इहो नंबर तो तोखे मोटाईंदो। अल्लाह बि इन करे सघे पियो या न करे सघे पियो न पर अल्लाह चयो त न इन कंध में हेठि उम्मत खे ख़बर न पवंदी इन करे भली हेठि लही वञे मूसा सां मिले मूसा मोटाएसि। हाणे त मां पंहिंजे नबीअ खे पाण घुरायो आहे पर मुंहिंजो नबी पाण बि मूं ॾे अचे रुगी हिकिड़ो दफ़ो न ॿियो दफ़ो टियों दफ़ो त 9 दफ़ा मुस्तफा पाण मूं ॾे अचे वरी लहे वरी अचे वरी लहे। हज़रत मूसा खे बि ख़बर पवे त हिन मुस्तफा जी अल्लाह वटि केॾी इज़त आहे जो मुस्तफा पाण हलियो थो वञे रब झलेसि ई नथो। सुभान अल्लाह। थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। पहिरियों दफ़ो त रब पाण घुरायो हाणे 9 दफ़ा मुस्तफा पाण वियो। हल भला पहिरियों दफ़ो हज़रत मूसा मोटायुसि रब चवेसि मूंखे ख़बर आहे हर हर पंध कराईंदी पीउ हेॾे मूं ॾे न अचो हर हर न मां रब आहियां मूंखे ॾिसणु सवली ॻाल्हि न आहे हेॾे अचणु सवलो न आहे पर रब चयुसि त न सोना भली इहो तोखे मोटाए तू अच इन खे ख़बर पवे त मां तजली न पियो ॾिसी सघां हे अल्लाह ॾे हर हर कीअं थो वञे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। इहो आहे तव्हां असांजे नबीअ जो शान। हिकु नंबर छा नबीअ माफ़ कराई तव्हां खां नमाज़। नमाज़ छा आहे इबादत। नमाज़ छा आहे वो इबादत घट पियो कराए अल्लाह चवे सा मुंहिंजी इबादत तो घट कराई महबूब मां त तोखे इन करे पैदा कयो आहे त तू मुंहिंजी इबादत कराए कि न घट कराए। समझो रब चवे सा त मुस्तफा मुंहिंजी इबादत वधे तू घट तो कराई। पोइ जे रब पंहिंजी इबादत जंहिंजे करे घटि थो करे त हे मुसीबतूं उन जे करे घटि कंदो या न कंदो। बेशक सुभान अल्लाह। हे आफ़तूं उन जे सदके घटि कंदो या न कंदो। जे कंदो त पोइ उन सोने जो दर वठो उन नबीअ खे सॾ कयो उन ते सलातो सलाम पढ़ो उन जे सदके जी इबादत माफ़ थी सघे थी त मुसीबत माफ़ छो न थींदी। मुला भुलिया आहिनि मुला
भुलिया आहिनि मोलनि पंहिंजे नबीअ खे न सुञातो आहे। जे मोहम्मद मुस्तफ़ा खे सुञातो आहे त तव्हां आशिक़नि सुन्ननि सुञातो। सुभान अल्लाह, तुम ते कने जो सुभान अल्लाह। मुस्तफ़ा मुस्तफ़ा आहे। जे रब खे तो चए इबादत घटि कर त रब तो चए तुंहिंजो चवणु वठणो आहे, मां इबादत बि घटि थो चओ। सुभान अल्लाह। हलो साईं, वरी था चवनि भाई डायरेक्ट अल्लाह सां वास्तो रखणो आहे, विच में केर बि न आहे आणणो, न नबी न वली कंहिंजो बि कमु न आहे, असां अल्लाह सां वास्तो रखंदा आहियूं। ॻाल्हि ॿुधो, मदीने वारे साईं जेके 5 नमाज़ूं 5 आमो 5 करायूं, मदीने वारे साईं ऐं अल्लाह जे विच में बि टियों को आयो या न आयो? हिते जो हिते केर आयो? हज़रत मूसा टियों विच में आयो न। माना हेॾो चवनि था हिकु मुला ॿियो अलाह ॿियो विच में केर न अचे। होॾे त मुस्तफ़ा हो, मुस्तफ़ा ई रब जे विच में केर बि न अचे त बि कम ठहंदा। पर मुस्तफ़ा ॿियो चवे त जॾहिं मुंहिंजे अलाह जे विच में बि टियों अची थो सघे त मुला जे विच में अलाह जे विच में छो न वली नबी ईंदा? सुभान अल्लाह। ईंदा या न ईंदा? ॿुधो, विच में आयो न त महबूब खे बि ख़बर ई न पढ़ी सघंदा, पर वसीलो जेको आहे न, वसीलो को विच में अचे त जाइज़ आहे। रब उनखे मोटाईंदो न आहे, क़बूल कंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो, जेके वसीले खे मुला नथा मञनि उहे 50 पढ़नि घड़ियूं, छो त अलाह जूं घड़ियूं फर्ज़ थियल आहिनि, रसूल घड़ियूं आंदियूं आहिनि। जेको रसूल जो वसीलो न मञे उहो 5 न पढ़े। अल्लाह सां मोहबत अथसि 50 पढ़े, ठीक है ना? अल्लाह सां हिन जी मोहबत आहे न, अल्लाह त 50 रखियूं पढ़े 50, वसीले खे मञे त पोइ 5 पढ़े। कंहिंजो सदको आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो, वसीलो विच में केर दियो? हज़रत मूसा। वरी अञा चौथो नंबर नुक्तो तोखे ॿुधायां। हज़रत मूसा हिते 6 आसमान ते वञी बीठो, मेराज जी रात आयो कान? हेठा ॿुधाए, अल्लाह घुराइस, काॾों आयो? कबर मूं निकिरी आयो। काॾों निकिरी आयो? काॾों निकिरी आयो? अरे चइबो त कबरुनि मां नबी निकिरी तव्हांजा मसइला हल करे था सघनि। ओ मुस्लमानो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम कबर मां निकिरी आयो हो, कबर मां निकिरी तव्हांजो मसइलो हल कराई। हो तव्हांजो नबी न हुयो, उहो तव्हांजो मसइलो पियो हल कराए, त पोइ तव्हांजो नबी पंहिंजे मदार मां निकिरी तव्हांजा मसइला हल कराईंदो या न? सुभान अल्लाह, तुम ते कने जो सुभान अल्लाह। जे हो कबर मां निकिरी थो सघे त हे बि, हो तव्हांजे कम अची थो सघे त हे बि, हुन खां वधीक त हिन ते हक़ आहे, हिन सोणे ते, छो त असां कलबो हिन ते भरियो आहे, हुन ते न आहे। त पोइ हींअर जेको कोरोना वायरस बीमारी हले थी न, ॾिसो मुला, हे मुलनि जे चवण ते न लॻो, काबो बंदि कयो अथनि, हाणे खोलियो अथनि, वरी बि परे खां तवाफ़ था कराइनि। अड़े काबे में जरासीम आहिनि छा? ॿार ख़ुदा जी पयो, माण्हुनि खे छॾियो, अल्लाह जे घर जे वेझो वञनि, इन में वॾी रहमत आहे, इन में वॾी रहमत आहे। हितां न फ़ाइदो पवंदो त काथों पवंदो? अॻे चवंदा हुआसीं हे रसूलुल्लाह खे नथा मञनि, हाणे चवंदासीं हे अल्लाह जे रहमत जा बि इनकारी अथव। दुनिया में अल्लाह जी रहमत जेका वसंदी आहे न, घणे में घणी, वारीअ में ज़रा थोरा, आसमान में सितारा थोरा, बरसात वसण जूं कणियूं थोरियूं, अल्लाह जी रहमत अञा घणी वसंदी आहे हिकु काबे ते, बि रसूलुल्लाह जे रोज़े ते। हे माण्हुनि खे जीअं बीमारी आई आहे, माण्हुनि खे ओॾे छलनि था, माना हे चवनि था त भली माण्हू मरनि, भली माण्हू मरनि। काबे के स्प्रे आयो अथनि, अंग्रेज़नि जी ठहियल दवा, अल्लाह जे घर खे था हणनि त जरासीम मरनि। अरे अल्लाह जे घर में उहा रहमत आहे, अंग्रेज़नि जी दवाउनि खे ताक़त न आहे। माण्हुनि खे छलियो था, बंदि था कयो। हाणे बि हिते पाकिस्तान में गवर्नमेंट चैनलनि टीवी वारनि 2 मौलवी घुराया,
हिकिड़ो असांजो सुनिन जो हिकिड़ो उन्हनि मुलनि जो सुनिन वारे मौलवी को पुछनि ॾियो ख़बर जुमा नमाज़ ऐं इहे 5 वक़्त नमाज़ गॾु था थियो जरासी में गॾु थींदा असांजे सुन्नीअ छा चयो असां गॾु थींदा रहंदासीं इहो ई त तरीक़ो आहे रब खां माफ़ी वठण जो ऐं वाह बिन वारे मुला छा चयो आहे आयो अथव फेसबुक ते सोशल मीडिया ते पियो अथव छा चयो अथई चई नमाज़ वञी घर पढ़ो छा थो चए त नमाज़ वो जो तारिक जमील ने तबलीग कंदो आहे छा थो चए नमाज़ घर पढ़ो अरे नमाज़ घर पढ़ो माना तव्हांजो अल्लाह में आसरो खत्म थी वियो पर खुदा जी ज़ात जो कसम आहे सुन्नी नथा टिजनि सुन्नी चवंदा भला टिजऊं आहे त मां तव्हां वटि वाइज़ करणु अचां अञा बि पुलिस को बि टिजो त मथां अचनि न पासो ॾेई FIR न कर भाई असां टिजऊं नथा असां चवंदा हे मोहम्मद मुस्तफा जा उम्मती गॾिजी वेही दुआ घुरंदा रोअंदा अलाह खे सॾ कंदा अलाह माफ़ी ॾींदो अलाह माफ़ी ॾींदो मुसलमान भाइरो अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे मां पंहिंजी ड्यूटी ज़ोर सोर ॾेई तव्हांजे आॾो जेको सो अदा करे चुको आहियां ॾेई चुको आहियां मनक़बत तव्हांखे खणी ॿुधायां थो मां साईं कंबर वारे जी पर हे अञा ऐं ॿी मनक़बत 2 मिसरा हुन जा 2 हुन हिकिड़ो मिसरो बसि ॿुधायांव थो हिकिड़ी मनक़बत वरी मौला अलीअ जी बि पढ़बी छाजे करे जो मौला अलीअ जी हिन महीने में विलादत थी आहे ॼाओ अली ॼाओ आहे अली असांजो इमाम आहे इन करे मौला अलीअ जी बि मनक़बत तव्हांखे ॿुधायां कंबर वारे साईं जी बि पोइ वरी हे फ़क़ीर वीचारा वेठा आहिनि हिननि बि अॻिणो हिकिड़ो गज़ल पढ़ियो चवनि पिया त गननि जे ॻोठ में ॿिया बि गज़ली जेको सो ख़र्चु खाई विया असां बि वेठा आहियूं आवाज़ वंडो त ठहे त अचो त सभई गॾिजी चऊं था अवल मौला अली साईं जे लाइ हो जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे जंहिंखे पुल तां हलिणो आहे पार ओहो हथ मथे करे जंहिंखे पुल तां हलिणो आहे पार ओहो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे ओ रस्तो जन्नत जो अली दसींदो रस्तो जन्नत जो मौला दसींदो पंहिंजे गुलाम ले खेल छॾींदो पंहिंजे मुरीदनि खे न छॾींदो जेको जन्नत लाइ आत्यार हथ मथे करे जेको जन्नत लाइ आत्यार हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे सभई जो रब ॾींहं वॾा ॾींदी मुंहिंजा साईं कंबर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा असां सभिनी सुनिन जा पीर सचा पीर आहिनि हे अदो ताहिरी आहे सजण साईं जो मुरीद आहे पर मां इन लफ़्ज़नि तो सदको वञा चई त साईं कंबर वारे जी मनक़बत ॿुधाए माना असां सभिनी जी पाण में मोहबत आहे असां सभिनी जो पाण में प्यार सुभान अल्लाह असां सभु पाण में भाइर आहियूं जेके बि या रसूल अल्लाह चवंदा आहियूं असां पाण में भाइर आहियूं चओ त रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा मुर्ख तुंहिंजी अखां मथे कंहिंखे पाया ओ सोना चंड भी लिकाया मुर्ख तुंहिंजी
लिकाया साईं चंड भी लिकाया ओ सैयदा चंड भी लिकाया ओ मुर्शिदा चंड भी लिकाया जमाल खुदा तो में जमाल खुदा तो में ओ लोरी नजर वारा रब ॾाढी दुई मुंहिंजा साईं कंबरा वारा ओ रब ॾाढी दुई मुंहिंजा साईं कंबरा वारा ओ मौला रखी तो में रहमत नबी जी आई ताकत अलिया जी ऐ मौला रखी तो में रहमत नबिया जी ऐ ताकत अलिया जी आई ताकत अलिया जी ओ तो में हसानी हुस्न आहे तो में हसानी हुस्न आहे ओ हुसैनी सबुर वारा रब दी हवाना दी दुई मुझा साईं कबर वारा अल्लाह ताला असांजे दोस्त ज़मीर हुसैन जे बचन में माल में रिस्क में रोज़ी में अमल ईमान में बरकत अता फरमाईंदो रब करीम उन जूं ख़िदमतूं कोशिशूं क़बूल फरमाईंदो ही बि महबूब जा सना खान आहिनि मां पाण इन्हनि खे चयो तव्हां हिकिड़ी नात पढ़ो हो ॿाहिरियां महिमान आया आहिनि भली पढ़नि पोइ वरी मां चयो मां तव्हांखे हिकिड़ी नात चवराईंदुसि हे बि महबूब जा सना खान आहिनि तव्हां असां में हिकिड़ी उमीद करे अचनि था अलाह तव्हांखे गंज ॾींदो जेके ॾींदव त भला गंज ॾींदो न ॾींदव त भला गंज ॾींदो पर जे सना खान जी ख़िदमत कंदो त बेड़ा ई पार